अब वलो कोई शइ ख़ैर है? बस रस तव्हां जो महिरबानी लख कुर्ब। वैसे ॾियो ख़बर तव्हां सोचो छा पिया? परेशान पिया लॻो? यार वल्लू सोचा पियो हेल आबादी कहिड़ी पोखियां सारियूं कुझु लही वियूं आहिनि कुझु लहण वारियूं पर साला यार आबादी सुठी कोन थी पाणी कोन हो हेल सोचां पियो सुठी आबादी कहिड़ी आहे जंहिंमें कुझु पैसो मुनाफ़ो बि थिए। तव्हांखे सलाह ॾियां ठाउकड़ी तव्हां टमाटो पोखियो। टमाटे में जाम फ़ाइदो आहे। हिकिड़ी कटी 3000 रुपया कटी वञे थी। ॾाढो तव्हांखे फ़ाइदो थींदो। हिकिड़ी राति में लखपति। छा 3000 रुपया कटी? पोइ त हिन 50 एकड़नि में रुगो टमाटो थो लॻायां। टमाटो जीअं पोखियो आहे न रस उहे असल कार मां ठूठ ॿाहिरि कढियो पिया हलनि मुठ ते पिया सिगरेट पीअनि। छा माना त इहा ॻाल्हि अंज लॻी पई हा? रस तव्हांजो वॾियूं वॾियूं महिरबानियूं लख कुर्ब। आउं हलां थो ठीकु। हेलो हेलो आवाज़ कोन अचे। हाँ 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 आयो आयो आवाज़ आयो। ॾे ख़बर कमदार छा थियो? हेलो रेस थींदो वरी छा जो थिणो तो थी वियो। ॾे ख़बर कमदार टमाटो खणी मंडी ते पुॼाई न? हाँ हाँ टमाटा मंडी में मूं पुॼाए छॾिया। अब ॾे ख़बर रेट जी 2500 या 3000 रुपया त पक सां हूंदो यार। रेस कम सफ़ा घणो अथई घणो। छा कम घणो थी वियो? माना 3000 खां मथे 4000 या 5000 थी वियो छा? रेस 4 ऐं 5000 के तू छॾ। तू महिरबानी करे मूंखे किरायो मोकिल। हिकु सुज़ुकी वारो मूंखे जलियो बीठो आहे 200 रुपया कटी वई आहे। ओह नो छा 200 रुपया कटी?